साहब भरिसां अठहठि मोरीअ में एरिगेशन जा मुलाज़िम पंहिंजे मुतालबनि जी मंतला सरापा एहतिजाजनि अचो त उन बारे में उन जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उन खां पुछो उन्हनि छा चवणा। सन कोटा ऐं ॿी फोती कोटा ऐं ॿिया त वरी जेको डिज़ीज़ कोटा असां वञूं था उन जा असांजा कागज़ नथा ठहनि ऐं उनजे बावजूदि असांजे वाहन ते पटनि ते जे कब्ज़ा आहिनि उहे हटाया वञनि। साईं सन कोटा आहे, हेल्थ कार्ड आहे, साईं जेके कब्ज़ा आहिनि वाहन ते ये सब ख़त्म कया वञनि। अगर जे वाह ते ये माण्हू इन्हनि जो तबिको जे इन्हनि जा माण्हू न रखिया वेंदा। असांखे तक़रीबन 5-6 मीटिंग करणी थी आहे ऐं हीअ जेके बि असां मुतालबा कयूं था बिल्कुलु जाइज़ आहिनि। असांखे सन कोटा जी तमामु तकलीफ़ूं ॾिनियूं अथनि ऐं डिज़ीज़ कोटा जूं तकलीफ़ूं ॾिनियूं अथनि ऐं ॿी जेकी प्लाटिंग ते सरकारी ते कब्ज़ा पिया हलनि इहे कब्ज़े खोरनि बिल्कुलु असांखे तंग कयो आहे। चयो त असांजो सन कोटा आहे, असांजो ग्रीन कार्ड जेको आहे ऐं जेके वाहन ते जेके हींअर कब्ज़ा हली रहिया आहिनि उन्हनि खे फिल फोर बंदि कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज दायरो वधाईंदासीं। कैमरामैन रियान अली सुमरो सां गॾु रजब अली सुमरो, सिंध टीवी न्यूज़ जाम साहब।